बॉलीवुड सुंदरियुनि जियां टीवी सीरियल्स जूं अदाकाराऊं भी मीडिया में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते बहस हेठि रहंदियूं आहिनि। उन्हनि जा फैन्स बि फिल्मी सितारनि जे फैन्स जियां सदाईं उन्हनि जी ज़ाती ज़िंदगियुनि ऐं फैशन ते नज़र रखंदा आहिनि। कुझु ॾींहं अॻु असां बॉलीवुड जी कुझु अहिड़ियुनि हसीनाउनि जो ज़िक्र कयो हो जिन पंहिंजी आख़िरी उमिरि ताईं शादी नाहे कई, पर अॼु असां टीवी सीरियल्स जी अहिड़ी अदाकाराउनि जो ज़िक्र कंदासीं जिन हिक खां वधीक भेरा शादीअ खां पोइ बि तलाक जो ॾुख सठो आहे। मतलब त टीवी सीरियल्स खां हटी करे बि ॾुख उन्हनि जी ज़िंदगियुनि जो हिसो रहिया आहिनि। ॿ भेरा शादी खां पोइ बि तलाक मानण वारी अदाकाराउनि जी फ़हरिस्त में पहिरीं आहे शविता तिवारी। शविता तिवारी टीवी सीरियल्स जो वॾो नालो आहे। हिन 1998 में राजा चौधरीअ सां पहिरीं शादी कई, पर उन्हनि जो रिश्तो 2007 में ख़त्म थी वियो। शविता पंहिंजे मुड़ुस ते घरेलू तशद्दुद समेत केतिरा ई संगीन इल्ज़ाम हया। उन खां पोइ 2013 में शविता अभिनव कोहलीअ सां शादी कई, जंहिंसां बि संदसि साथ 2019 ताईं त हलियो, पर हिकु भेरो ॿीहर साणसि अलहदगी थी वई। ॿिन्ही विच में झेड़ो अञा ताईं हली रहियो आहे। ॿिए नंबर ते आहे चारदा सोपा। सुष्मिता सेन जी अॻूणी भाॼाई मतलब त राजीव सेन जी अॻूणी घरवारी चारदा सोपा बि हक़ी ज़िंदगीअ में 2 भेरा तलाक जी तकलीफ़ सां मुंहुं ॾेई चुकी आहे। चारदा 18 सालनि जी जवानीअ में पहिरीं शादी कई हुई, जंहिंखां पोइ उहा शादी टुटण खां पोइ हुन 2018 में सुष्मिता सेन जे भाउ राजीव सेन सां ॿी शादी कई, पर क़िस्मत संदसि हिन भेरे बि साथ न ॾिनो। घणियुनि ई हेठाइनि मथाइनि खां पोइ नेठि हुन जी ॿी शादी बि पुॼाणीअ ते पहुती। 3 नंबर ते आहे स्नेहा वाघ। नाले वारी मराठी अदाकारा स्नेहा वाघ केतिरनि ई हिंदी शोज़ जो हिसो रही चुकी आहे। हुन बि पहिरीं शादी घरेलू तशद्दुद जे अज़ाब खां ख़त्म करे नाले वारे डिज़ाइनर अनुराग सोलंकी सां ॿी शादी त कई, पर साणसि बि शादीअ जो रिश्तो रुगो 8 महीना ई हली सघियो ऐं उनखे हिकु भेरो ॿीहर तलाक नसीब में मिली। 4थे नंबर ते आहे दीप शेखा नागपाल। दीप शेखा नागपाल बि टीवी समेत फिल्मी दुनिया जो ख़ूबसूरत नालो आहे। हिन कोयला समेत केतिरियुनि बहितरीन फिल्मुनि में साइड हीरोइन तौर किरदार अदा करे पंहिंजी अदाकारीअ जा जोहर ॾेखारिया, पर बदकिस्मतीअ सां 2 भेरा तलाक मानींदड़ अदाकारुनि वारी फ़हरिस्त में इन जो बि नालो अचे थो। अदाकारा पहिरीं शादी जीत पेंद्रा सां कई, जंहिंजी 10 सालनि खां पोइ पुॼाणी थी वई। उन खां पोइ हुन घर वारी थी रहण जे करे केशव अरोड़ा सां ॿी शादी बि कई, पर ॿिए भेरे बि संदसि क़िस्मत साथ न ॾिनो ऐं संदसि इहा शादी रुगो 4 सालनि जे दौर में ई पुॼाणीअ ते पहुती। नाले वारी टीवी अदाकारा ऐं मॉडल चाहत खन्ना बि 2 भेरा तलाक जी तकलीफ़ सां मुंहुं ॾेई चुकी आहे। चाहत खन्ना 2006 में भारत नरसिंघानीअ सां शादी कई, जेका 1 साल पोइ ई 2007 में नाकाम थी वई ऐं ॿई ॼणा हिक ॿिए खां अलॻि थी विया। चाहत 5 सालनि जे अरसे खां पोइ 2013 में फरहान मिर्ज़ा सां हिकु भेरो ॿीहर शादी कई, पर हिन भेरे बि संदसि क़िस्मत साथ न ॾिनो ऐं 2018 में हुन खांसि बि तलाक वरिती।